नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। लाड़काने खां लाड़काने जी शेख ज़ैद इस्पताल इंतजामिया जी मुबैना बेइसी जो मिसाल साम्हूं आयो आहे। इस्पताल इंतजामिया वेमले आंदल औरत के इस्पताल खां ॿाहिरि कढी छॾियो, जंहिंखां पोइ औरत कार में ॿार खे जनम ॾिनो आहे। औरत पारां कार में ॿार खे जनम ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूद इख़्तियारियूं नोटिस वठण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट करे आहियूं। पिणु ॿीहर ॿुधाईंदा हलूं, लाड़काने जी शेख ज़ैद इस्पताल इंतजामिया जी मुबैना बेहिसी जो मिसाल साम्हूं आयो आहे। इस्पताल इंतजामिया वेमले आंदल औरत खे इस्पताल खां ॿाहिरि कढी छॾियो, जंहिंखां पोइ औरत कार में ॿार खे जनम ॾिनो। औरत पारां कार में ॿार खे जनम ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वायरल थियण जे बावजूद इख़्तियारियूं नोटिस वठण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद असां सां लाइन ते मौजूदु आहे। मुनवर, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, लाड़काने जे शेख ज़ैद औरतानी अस्पताल में अमले जी बेहसी नज़र आई आहे। हिकु औरत के डिलीवरी जे लाइ शेख ज़ैद अस्पताल में आंदो वियो, जिते हुनखे तकलीफ़ हुजण करे उते जेके डॉक्टर जी कुर्सी पियल हूंदी आहे ड्यूटी डॉक्टर जी, उते हुनखे वेहारियो वियो। जंहिंखां पोइ अस्पताल जे अंदरि जेको अमलो हो उहो सख़्तु मशदिजी पियो, नाराज़ थी पियो। जंहिंखां पोइ हुनखे धिका लही औरत खे उतां अस्पताल मां कढियो वियो ऐं ॿीहर हुन औरत खे उते जेकी कार हुई उन में विहारियो वियो ऐं उते कार जे अंदरि जेको आहे औरत जी डिलीवरी जेको आहे उहा कराई वई। उते औरत जे वारसनि जो इहो चवणो हो त इस्पताल अमले जेको आहे असांखे उते औरत खे डिलीवरी करण जे बजाए उते मछरजी पियो अमलो ऐं असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो आहे। जंहिंखां पोइ औरत खे तमामु घणी तकलीफ़ हुई ऐं असां हुनखे कार में जेको आहे जेके कार जा शीशा हुआ उन्हनि जे भरिसां कपिड़ो ॾेई ऐं हुनजी डिलीवरी कराई आहे। लाड़काने में अहिड़ी वीडियो वायरल थियण खां पोइ सिहत खाते जे कंहिं बि आला अख़्तियारनि अहिड़ो नोटिस न वरितो आहे त लाड़काने में जेके लख रुपया माहवार पघारूं खणनि थियूं नर्सूं ऐं डॉक्टर, उन्हनि जी बेहसियत सरियाम जेके अमलो उतां जो उहो जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे उहा ट्रीटमेंट नथी ॾिनी वञे, न ई उन्हनि जो सही तरीक़े सां इलाजु कयो थो वञे। जी मुनवर, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।